अॼु साईं जीएम सैद जी 122 सालगिरह सन में मल्हाई पई वञे। सालगिरह वेझी ईंदे ई सॼी सिंध जे अंदरि साईं जीएम सैद जे पैरोकारनि, क़ौमी कारकुननि ऐं जीए सिंध हलचल जे लाॻापियल पार्टियुनि जे अॻुवाणनि कारकुननि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो क्रैकडाउन शुरू कयो वियो, जंहिंमें केतिरा ई ज़िलनि जा ज़िम्मेवार तहलकनि जा कारकुन अॻुवाण गिरफ़्तार कया विया। बाक़ी जेके बचिया उहे अॼु काफ़िलनि जे सूरत में सन तरफ़ जीअं ई रवां दवां थिया त उन्हनि जी रस्ता रोक कई वई आहे, उन्हनि जूं गाॾियूं रोकियूं वियूं आहिनि। सॼी सिंध मां सोशल मीडिया साइट्स जे ज़रिए इहे इतला अची रहिया आहिनि त काफ़िलनि खे रोकियो वियो आहे, उन्हनि जे ड्राइवरनि खे, जेके गाॾियुनि जा आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, गाॾियुनि जूं चाबियूं कढियूं आहिनि। सॼी सिंध जेका आहे उहा माना साईं जीएम सैद जे हिन जनम ॾींहं जे मौक़े ते एहतजाजी में तब्दील थी वई आहे।